बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, अंग्रेज़ी जी लिखत में प्रीपोज़िशन जे लफ़्ज़नि खे इस्तेमालु करणु हिकु तमामु पेचीदा ऐं ॾुखियो अमल हूंदो आहे। अचो त सैयद सरवेद मुजाहिद शाह जे ज़रिए असां प्रीपोज़िशन जे लफ़्ज़नि खे इस्तेमालु करण जो आसान तरीक़ो सम्झूं। Assalamu alaikum. Student, today we are going to learn what is preposition. Preposition is most important in English grammar. It is the most complex. If you learn how to use a proper preposition in a sentence, then you can win the race to improve your English. So first of all, we should know the definition of preposition. Preposition is a word which is indicating a relation between a noun and a pronoun. We have to understand fully what the definition is saying. Definition is saying us that showing the relationship between a noun and pronoun. So you should focus how to make a relationship between noun and pronoun. When you understand the relationship, then easily you can use these preposition in a proper sentence. There are numerous kinds of preposition. Number 1, simple preposition. Number 2, the double preposition. Number 3, the compound preposition. Number 4, the phrasal preposition. Number 5, the colloquial preposition. Number 6, participial preposition. And number 7, disguised preposition. First of all, we should learn what is simple preposition. Simple prepositions are mentioned as in, on, at, by, into, onto, over, etc., below, across. These are also simple prepositions. We can use these prepositions in our sentences afterwards. Number 2, the double preposition, or which जगह हिक या ॿ preposition पाण में कनेक्ट थियनि उहे असांजो डबल preposition ठहंदियूं आहिनि. आउट ऑफ, from within, from among, from under, etc. ये डबल preposition जॾहिं ॿ preposition पाण में मिलनि. उन खां पोइ तव्हांजी अचे नंबर 3, compound preposition. Compound prepositions कहिड़ियूं आहिनि? across, along, above, about, before, behind, beyond, beside, without, etc. ये compound prepositions. compounds मुरक्किब जेके असां चऊं, तव्हां केमिस्ट्री में पढ़ियो हूंदो मुरक्किब कीअं ठहंदो आहे. असां हिननि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां इस्तेमालु कंदासीं. हिन जूं कुझु टेक्निक्स हूंदियूं यूज़ करण जूं, जीअं अलोंग आहे, अबव आहे, अक्रॉस आहे. इन्हनि जो इस्तेमालु कीअं थींदो आहे इहे असां हिकिड़े सेपरेट पेज ते सिखंदासीं. उन खां पोइ नंबर 4, फ्रेज़ियल प्रेपोजिशन. फ्रेज़ियल प्रेपोजिशन ॿिनि या ॿिनि खां वधीक प्रेपोजिशन्स लफ़्ज़ पाण में मिलंदा आहिनि त फ्रेज़ियल प्रेपोजिशन्स ठहींदा आहिनि. जीअं ऑन अकाउंट ऑफ, ऑन अकाउंट ऑफ. सो टे लफ़्ज़ पाण मिलिया. इन कोर्स ऑफ, ऑन द पॉइंट ऑफ, ऑन द ब्रिंक ऑफ, विद एन आई टू, विद रेफरेंस टू etc. या ॿिनि खां वधीक लफ़्ज़ पाण में मिलनि, प्रेपोजिशन्स मिलनि, ऑन प्रेपोजिशन और ऑफ प्रेपोजिशन और, त उहे फ्रेज़ियल प्रेपोजिशन्स ठाहींदा आहिनि. नंबर 5, colloquial preposition. placed after the sentence end. जॾहिं बि को जुमिलो लिखूं था उन जी एंड में अगरि का प्रेपोजिशन अचे थी, मे आई कम इन, फॉर एग्ज़ाम्पल असां लिखूं था मे आई कम इन, सो आख़िर में प्रेपोजिशन पई त इहो colloquial preposition ठही वेंदी. participial preposition. concerning, considering, regarding, during, pending, etc. असां ऐसे लिखंदा आहियूं या का एप्लीकेशन लिखंदा आहियूं त उन में हिन क़िस्म जूं प्रेपोजिशन जो इस्तेमालु कंदा आहियूं. concerning, considering, regarding, during, pending, etc. participial, to participate in something, and sentence structures. Number 7, disguised preposition. It is a weakened form of the preposition on or off. ये ॿई जेके prepositions weakened forms preposition के चइबो आहे disguised preposition. Yeah, they went out a hunting. A hunting means on hunting. Weak means it's just like an ambiguous. It is 10 o'clock. O'clock means off the clock. He has gone a fishing means on fishing. So हिन खे असांखे ॾिसणो आहे त on fishing. हिन जो मतिलबु इहो आहे disguised आहे, मुबहम.
त ही कुझु पॉइंट्स हुया प्रिपोजिशन जा। हाणे चवंदो असां सिंपल प्रिपोजिशन जे इस्तेमाल ते। मां हिते कुझु सिंपल प्रिपोजिशन्स लिखियूं आहिनि, इन, ऑन एंड एट, ऐं कुझु फिगर्स ठाहियूं आहिनि। फिगर्स उमेद आहे त परफेक्ट न आहिनि जहिड़ी मूंखे ड्राइंग अचे थी। सो इन किथे इस्तेमालु थींदो आहे, यादि रखो त इन हमेशह कवर्ड एरिया में इस्तेमालु थींदो आहे, जेका बंदि जॻह हुजे। मिसाल जे तौरु हिकिड़ो बॉल आहे हिकिड़े बॉक्स में आहे, त मां लिखियो आहे देयर इज़ अ बॉल इन द बॉक्स, त ही कवर आहे, चौधारी ॾिसो ही कवर्ड एरिया में पियो आहे, इन जे करे मां इन इस्तेमालु थी आहे। ऑन जेको सिंपल प्रिपोजिशन आहे उहो सरफेस एरिया ते पवंदो आहे, मथा सिरे ते, जीअं बुक पियो आहे, त मां लिखियो आहे देयर इज़ अ बुक ऑन द टेबल, हीअ टेबल आहे, टेबल जे मथां बुक पियो आहे, त ऑन हमेशह मथा सिरे ते पवंदी आहे। एट जेका प्रिपोजिशन आहे उहा कंहिं पॉइंट, साइट, एरिया या लोकेशन ते यूज़ थींदी आहे। हाणे मिसाल जे तौरु ही मां कुझु स्ट्रीट, ही रोड आहे, मेन रोड आहे, ऐं ही स्ट्रीट, ॿ स्ट्रीट्स मां ठाहियूं आहिनि, घिटियूं आहिनि। हिन घिटीअ जो नालो आहे स्ट्रीट नंबर B607, जिते अहमद बीठो आहे। ऐं जेका ॿी घिटी आहे, हिते मां कुझु एग्ज़ाम्पल्स लिखिया आहिनि। एग्ज़ाम्पल ए, अहमद इज़ एट स्ट्रीट B607 एंड बिलाल इज़ इन स्ट्रीट। जीअं त अहमद हिकिड़ी ख़ासि, हिन लाइ प्रॉपर घिटीअ जो नालो आहे, घिटीअ जो हिते नालो इस्तेमालु थियल आहे, नंबर इस्तेमालु थियल आहे, त इन लाइ हीअ प्रॉपर यूज़ेज आहे स्ट्रीट जो। इन लाइ असां हिते एट जो इस्तेमालु कयोसीं। एट उते इस्तेमालु थींदी जॾहिं कंहिं ख़ासि पॉइंट जो ज़िक्र हुजे, कंहिं एरिया जो। हिते ख़ासि स्ट्रीट जो नालो लिखियो वियो आहे, पर हिते हिकिड़ी कॉमन स्ट्रीट आहे, इन लाइ हिते इन इस्तेमालु थियो। स्ट्रीट ॿिनि तरफ़नि खां बंदि हुई, इन लाइ इन इस्तेमालु कयोसीं। ऐं हिकिड़ी कॉमन स्ट्रीट जो नालो आहे, कॉमन स्ट्रीट आहे, नालो हथ ई न, इन लाइ उते इन इस्तेमालु थी। ऐं प्रॉपर स्ट्रीट जो नालो हुयो ST B607, उन ते एट इस्तेमालु थी। इहो फ़र्क़ु आहे इन सिंपल असां ॿी प्रिपोजिशन जे इस्तेमाल ते। हिन में ॾिसो त मां लिखियो आहे अबव, ओवर एंड ब्लो अंडर। मां ॿ बर्ड्स ठाहिया आहिनि, हिकिड़ो बिलाल आहे, ॿ छोकिरा ठाहिया आहिनि। बिलाल आहे, पखी उनजे एग्ज़ैक्टली मथां थो उॾे, बिलाल जे, ऐं सलीम जे थोरो पासे में थो उॾे, त असां लिखंदासीं अ बर्ड इज़ फ्लाइंग ओवर बिलाल। जॾहिं एग्ज़ैक्टली मथां उॾे त असां ओवर प्रिपोजिशन जो इस्तेमालु कयोसीं। ऐं जॾहिं बर्ड सलीम जे बि मथां उॾामे थो, माना ॿिन्ही जे मथां थो उॾामे, अबव ऐं ओवर जी माना साॻी आहे, मथां, पर इस्तेमालु कीअं आहे, अ बर्ड इज़ फ्लाइंग ओवर बिलाल, त जॾहिं एग्ज़ैक्टली मथां हुजे, सफ़ा मथां हुजे, त उहो इस्तेमालु कंदासीं अ बर्ड इज़ फ्लाइंग अबव सलीम। जेको आहे पखी जेको आहे उहो सलीम जे मथां उॾामे थो, उॾामे थो पर साइड में आहे, इन लाइ मथां आहे पर साइड में, इन लाइ असां अबव जी प्रिपोजिशन इस्तेमालु कईसीं, अबव प्रिपोजिशन इस्तेमालु कईसीं। उन खां पोइ जेको बिलो ऐं अंडर जो यूज़ ॾिसो। हिकिड़ो सीलिंग फैन ठाहियो आहे मां, हिकिड़ो अहमद आहे, ॿियो असगर आहे। अहमद इज़ अंडर द सीलिंग फैन, हू एग्ज़ैक्टली अहमद हेठों बीठो आहे, त असां अंडर जो इस्तेमालु कयोसीं। जॾहिं को बि माण्हू या काई बि शइ एग्ज़ैक्टली कंहिं शइ जे हेठों हूंदी, त अंडर इस्तेमालु थींदो, माना हेठों। ऐं जेको ब्लो आहे उनजी माना हेठों आहे। असगर इज़ ब्लो द सीलिंग फैन, असगर पखे जे, छित वारे पखे जे हेठों आहे पर साइड में हेठों आहे, इन लाइ ब्लो जो इस्तेमालु थियो। जॾहिं एग्ज़ैक्टली हेठों हूंदो त अंडर इस्तेमालु थींदो, जॾहिं साइड में हेठों हूंदो त ब्लो इस्तेमालु थींदो। बिल्कुलु इन तरीक़े सां जॾहिं का शइ कंहिं शख़्स जे मथां हूंदी, जीअं हे पखी आहे, इहो बिलाल जे मथां आहे, त असां ओवर इस्तेमालु कईसीं, एग्ज़ैक्टली मथां आहे। हिते बि सलीम जे मथां आहे पखी, पर एग्ज़ैक्टली न आहे, थोरो साइड में मथे वञण लाइ असां अबव इस्तेमालु कईसीं। सो हीउ हुयो कुझु यूज़ेज जेको तव्हांखे उमेदु आहे सम्झ में अची वियो हूंदो। असां पंहिंजे नेक्स्ट लेक्चर में कुझु ॿियूं प्रिपोजिशन सिखंदासीं, ऐं उनखां अलावा ॿिया बि जेके पार्ट्स ऑफ स्पीच रहनि था असां उहो कवर कंदासीं। जीअं त प्रिपोजिशन मोस्ट कॉम्प्लिकेटेड हूंदो आहे, ऐं अक्सर शागिर्द प्रिपोजिशन में जेका आहिनि मुंझंदा आहिनि, उन जे करे मां प्रिपोजिशन तव्हांखे थोरो टेक्निकली ॿुधाई त उनजो इस्तेमालु यूज़ेज कीअं थींदो आहे।